अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरां टीवी न्यूज़ में मके भलीकार माहिया फराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान, सऊदीया ऐं तुर्किया विच में गॾियल दिफ़ाई मुआहिदनि ते सहियूं थी वयूं। मके में पाकिस्तान, सऊदीया ऐं तुर्किया जो सरबराही इजलास। परॾेही विज़ारत जे तर्जुमान मुताबिक़ इजलास में पाकिस्तान, सऊदीया ऐं तुर्किया विच में दिफ़ाई मुआहिदे ते सहियूं कयूं वयूं। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान, तुर्किया जे सदर रजब तैयब उर्दुगान ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ दिफ़ाई मुआहिदे ते सहियूं कयूं। फील्ड मार्शल सईद आसिम मुनीर भी इजलास में शरीक हो। सिक्योरिटी फोर्सेस जूं KPK में ॿ धारदार कार्रवाइयूं। भारतीय सरपरस्ती याफ़्ता 10 दहशतगर्द मारिजी विया। आज़म वरसिक में दहशतगर्दनि जा सिक्योरिटी फोर्सेस जे चेक पोस्टुनि ते हमला। फायरिंग जी ॾे-वठ में 8 दहशतगर्द मारिजी विया। ज़िले देर में फोर्सेस जी कार्रवाई दौरान 2 भारतीय सरपरस्ती याफ़्ता दहशतगर्द मारिजी विया। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां सिक्योरिटी फोर्सेस के ख़राज तहसीन पेश। कराची में क़त्ल थियल नौजवान वापारी मीर रज़ा अली जी क़बर कुशाई वालिदैन जे एतिराज़नि ते मुलतवी। मेडिकल बोर्ड में तब्दीलीअ ते मीर रज़ा अली जे वालिद क़बर कुशाई खां इनकार करे छॾियो। मक़तूल नौजवान जे वालिद पुट जी क़बर कुशाई ते केतिरा ई सवाल उथारे छॾिया। वालिद जिब्रान नासिर जो चवणु आहे त संदसि पुट खे क़त्ल कयो वियो। राति जी ऊंधाईअ में जुड़ियल मेडिकल बोर्ड कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। 8 रुकनी मेडिकल बोर्ड तब्दील करे 5 रुकनी बोर्ड बणायो वियो। पुलिस, सिहत खातो ऐं वज़ीर आला सवालनि जा जवाब ॾियनि। वकील जो चवणु आहे त सियासी मुदाख़लत ऐं क़बर कुशाई जे अमल में देरि कई पई वञे। मेहड़ भरिसां पाणी जे तलाउ में विझंदे 3 ॿाड़ा ॿुॾी विया। 2 खे बचायो वियो। 1 ॿुॾी फोत। ॻोठ ज़हरा माछीअ में पाणी जे तलाउ में विझंदे ॿुॾी वियल 3 ॿाड़ियुनि मां 2 खे बचायो वियो। 2 कलाकनि जी ॻोल्हा बाद 5 वरनि जी सवा धीअ जावेद सोलंकीअ खे बेहोशी जी हालत में कढी अस्पताल पहुचायो वियो, जिते डॉक्टरनि ॿाड़ी जे फोत थियण जी तस्दीक कई। खैरपुर भरिसां काहिर बिरादरी जे 2 धुरनि में पुराणी तकरार तां 1 ॼणो क़त्ल। ॻोठ उमर काहिर में 2 धुरनि में झड़े दौरान गोलियूं लॻण सबबि नौजवान अब्दुल मजीद काहिर ज़ख़्मी नौजवान खे गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख़्मनि जा सूर नसांदे फोत थी वियो।